खटो में जुंगशाई कोहिस्तान में लगंदड़ दीन वंढ मलवठ पावर कंपनी ऐं ॿिनि कंपनियुनि मां मक़ामी माण्हुनि खे बेदख़ल करण ऐं रहियल पघारूं न ॾियण ऐं पाणी स्कूल अस्पताल जा लिखत में कयल वाइदा वफ़ा न करण ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो। उन्ही मौक़े ते मक़ामी माण्हुनि ऐं बेदख़ल कयल मुलाज़िमनि ऐं रहियल पघारुनि जे मुलाज़िमनि जे मुतालबनि जी मञता लाइ डेन कंपनी जे मुख्य गेट अॻियां धरणो सख़्त एहतजाज बि कयो वियो। उन्हीअ मौक़े ते मुतासिर ॻोठाणनि जो चवणु हो त दीन वंढ कंपनी असां खां जीअण जो हक़ खसे रही आहे। असांजे मक़ामी माण्हुनि खे नौकरियुनि मां बेदख़ल कयो पियो वञे जॾहिं त मुलाज़मत कंदड़ मुलाज़िमनि जूं पघारूं 6 महीननि खां बंदि कयूं वियूं आहिनि, जॾहिं त इलाइक़े जे माण्हुनि ऐं माल जे पीअण जो पाणी 3 महीननि खां बंदि कयो वियो आहे। ॿिए पासे मक़ामी माण्हुनि खे बेदख़ल करे ॿाहिरे माण्हुनि खे रोज़गार सां लॻाए पियो वञे जेका असां सां वेसाह घाती आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।